एरंडी जो तेल या कैस्टर ऑयल एरंडी बूटे जे बिज मां कढियो वेंदो आहे। जेतोणीकि इन बूटे जो बिज रैकिन एंजाइम जे करे ज़हरीलो हूंदो आहे, पर तेल कढण वारे अमल दौरान उन जा ज़हरीला असर ख़त्म थी वेंदा आहिनि। एरंडी जो तेल हज़ारें सालनि खां पंहिंजी शफ़ा वारी ख़ासियतुनि जे करे मशहूर आहे। इहो तेल आम तौर ते मुख़्तलिफ़ खाधनि में दवा तौर ख़ूबसूरती वारी शयुनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज वारी दवाउनि में इस्तेमाल थींदो आहे। केतिरनि ई माण्हुनि खे एरंडी जे तेल जे फ़ाइदनि जी ख़बर न हूंदी, पर उन जा इंतिहाई हैरान कंदड़ फ़ाइदा आहिनि, जन बाबति अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं। मिस्र जे आगाट्रे दौर जा माण्हू एरंडी खे दिया ॿारण, चमड़ी ऐं अखियुनि जे मसइलनि लाइ घरेलू इलाज तौर इस्तेमाल कंदा हुआ, जॾहिं त एरंडी अॼु बि चमड़ी, वारनि ऐं कब्ज़ीअ जहिड़े मसइलनि लाइ बहितरीन इलाज तौर इस्तेमाल कई वेंदी आहे। एरंडी जो तेल आंड्रनि जे चौधारी मवाद खे मुतहरिक कंदो ऐं आंड्रनि जी सफ़ाई करण में वॾी मदद ॾींदो आहे। इहो कब्ज़ीअ जो तमामु बहितरीन ऐं तकिड़ो इलाज आहे। एरंडी जो तेल इस्तेमाल कजे त इहो रेकिनोलिक एसिड ख़ारिज कंदो आहे, जेको आंड्रनि में जज़ब थिए थो ऐं जुलाब जो कमु करे थो, जॾहिं त इन जो थोरे मिक़दार में इस्तेमाल इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे। हिकु चांहि वारे चमचे खां वधीक एरंडी जे तेल जो इस्तेमाल पेट में तकलीफ़ जो सबबु बणिजी सघे थो। एरंडी जे तेल में मौजूदु रेकिनोलिक एसिड मॉइस्चराइज़र जो कमु कंदो आहे ऐं इहो चमड़ीअ जी घिम खे बरक़रार रखे थो। इहो चमड़ीअ जी मथीं सतह खे पाणीअ जी खोट खां बि बचाईंदो आहे। इहो ई सबबु आहे त इन जो इस्तेमाल ख़ूबसूरती वारी शयुनि में बि कयो वञे थो। एरंडी चहिरे खे नरम, पुरकशिश ऐं चमकंदड़ बणाईंदी आहे। न रुॻो एतिरो, पर कैस्टर ऑयल चमड़ीअ में गहराईअ सां जज़ब थी उन खे अंदरां बि महफ़ूज़ ऐं मज़बूत बणाए थो, जंहिंसां चहिरे ते मौजूदु दाग, धॿा, मोहीड़ा ऐं खॾा ख़त्म थी वञनि था। एरंडी जो तेल ज़ख़्म भरण वारी दवाउनि में बि वॾे पैमाने ते इस्तेमाल थिए थो। इहो टिश्यूज़ जी वाध वेझ खे तेज़ करे इंफेक्शन जा ख़तरा घटाईंदो आहे। इन तेल में सोज ख़िलाफ़ ख़ासियतूं बि आहिनि, जंहिंजे करे इहो जिस्म जे मुख़्तलिफ़ सूरनि मां छोटकार उॾियारे जिस्म जी सोज खे ख़त्म करे थो। इन तेल खे ज़ख़्म, सूर ऐं सोज वारी जाइ ते सिधीअ रीति लॻाए सघिजे थो। इहो चमड़ीअ जी बीमारी, चंबल ऐं सोरियासिस लाइ पिणु फ़ाइदेमंद हूंदो आहे। एरंडी जे तेल जो वॾो फ़ाइदो इहो बि आहे त इहो हर हवाले सां वारनि जी सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। इहो तेल वारनि लाइ कुदरती कंडीशनर साबित थींदो आहे, ख़ासि करे ख़ुश्क, रुखे ऐं ख़राब वारनि लाइ तमामु काराइतो आहे। एरंडी जो तेल टुटंदड़ ऐं छणंदड़ वारनि जे इलाज लाइ बि बहितरीन हूंदो आहे। इन लाइ राति जे वक़्तु थोरे मिक़दार में इहो वारनि खे मखे सुबुह जो साफ़ करे छॾिजे। इन तेल जो लगातार इस्तेमाल गंजे मथे ते वार आणण लाइ बहितरीन साबित थींदो आहे।